अख सां ॾिया हवा में ॿारे छॾनि थियूं छोरियूं सिर सां अचा हथनि में वारे छॾनि थियूं। अॼुकल्ह हाणे तव्हां पाण ॾिसी सघो था त माशूक शहर आहे जेको फ़नकार, त उहो बि अख में सदमा बि सुर में जिया आहिनि, ॿुधां थो त सुॾका बि साज़न जिया आहिनि। शाइरो शाइरी तरफ़ अचण जो सबबु इहो ई हुयो, ज़ाती चाहत हुई ऐं शौक़ु हुयो। तव्हां कहिड़ी शाइरो शाइरी कयो था, आशिकी माशूकी वारी या मिसाल जेके अॼुकल्ह जे शाइरो शाइरी खे तव्हां कीअं ॾिसो था, जेकी गायकी वारी शाइरी हले थी? अस्सलामुअलैकुम दोस्तों, कहिड़ा हाल आहिनि? उमेद त बिल्कुलु ठीकु हूंदा। मां आहियां तव्हांजो पंहिंजो दोस्त तारिक बोज़ार, ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो सलाम सिंध कश्मीर खां कराची ताईं। दोस्तों, अॼु असां नौजवान हिकिड़ो गॾु आहे। हे नौजवान बि तालुक़ु रखनि था जरवार शहर सां, जेको असांजो तारीख़ी शहर आहे भगत कंवरराम जे नाले सां, नाले अलॻि जे बेड़ो तार मुंहिंजो, इन सिट सां हिकिड़ो मशहूरु आहे। सो अॼु नई टई जो पाण साईं शाइर बि आहिनि ऐं पाण सहाफ़ी बि आहिनि। हिननि खां वधीक जेको आहे मुख़्तसिर ॻाल्हि ॿोल कंदासीं, शाइर शाइरी बि ॿुधंदासीं त ही शाइरी तरफ़ छो आया ऐं कहिड़ा वजूहा त के शाइरी तरफ़ ईंदा आहिनि, उन्हनि खे बेवफ़ाई मिलंदी आहे, वफ़ा न मिलंदी आहे, इन जे करे ईंदा आहिनि। के वरी अदीब शाइर निकिरंदा आहिनि। हे कहिड़ो शाइर आहे पाण साईं ॿुधाईंदा? साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। साईं कहिड़ा हाल आहिनि? ठीकु अल्हम्दुलिल्लाह। सर, तव्हां असांखे इहो ॿुधाइजो त तव्हां शाइरो शाइरी तरफ़ कीअं आहियो ऐं शाइरो शाइरी खां पोइ वरी सहाफ़त तरफ़ कीअं आहियो, थोरो इहो ॿुधाइजो। साईं असल में शाइरो शाइरी तरफ़ अचण जो सबबु इहो ई हुयो त मुंहिंजी जेकी आहे ज़ाती चाहत हुई ऐं शौक़ु हुयो त मां शाइरो शाइरी तरफ़ मायल थियां ऐं सोशल मीडिया ते एक्टिव रहां। जॾहिं आउं 7वीं क्लास में हुयसि त मूं मुतालो करणु शुरू कयो हो, त किताब पढ़ंदो आयुसि। पोइ उन में माहौल जे हवाले सां हिकु ॼाण मिली। पोइ अॻिते अची करे मूं जेको आहे त निसर लिखियो। निसर खां बाद मूं नज़म लिखिया। नज़म खां बाद पोइ वरी मूं इल्मु अरूज़ ते कमु कयो, पंहिंजी कोशिशि सां, पंहिंजी महिनत सां। पोइ मूं शाइरी कई ऐं अॻिते हली करे सहाफ़त में बि पेर पातो। जॾहिं माहौल जे हवाले सां सम्झो त सहाफ़त जे हवाले सां बि मां जेको आहे सहाफ़ी थियुसि। जी, तमामु बहितरीनु। अॼुकल्ह जे जेकी शाइरो शाइरी हले थी, तव्हां इहो न ॿुधायो मूंखे त तव्हां कहिड़ी शाइरो शाइरी कयो था, आशिकी माशूकी वारी या मिसाल जेके अदीब शाइर थींदा आहिनि, अदीब निकिरंदा आहिनि, तव्हांजी कहिड़ी शाइरी आहे? असांजी ॾिसो न, हर हवाले सां जेको आहे असां जॾहिं ॾिसंदा आहियूं माहौल ॾिसंदा आहियूं, उन हवाले सां माहौल खे कन्वर्ट कंदा आहियूं शाइरी में। पोइ हुन में जेको आहे माहौल जा जेके हालात आहिनि उहे बि अची वेंदा आहिनि ऐं उन सां गॾोगॾु जेको आहे आशिकिया शाइरी बि कंदा आहियूं असां। ऐं जेको आहे जेको ज़िंदगी जो जेको सफ़र आहे उनखे बि शाइरी में कन्वर्ट करणु, उनजी मंदर कशी करणु, ॾुख पेड़ाव अज़ियतूं, हा इहो सम्झ शाइरी में अची वञे थो। तव्हांजी उमिरि त नंढी आहे, तव्हां कहिड़े ॾुखों पेड़ाव में अची तव्हां हेॾी शाइरो शाइरी शुरू कई? असल में ॾिसो न, को ॾुख को पेड़ाव जेको आहे त मूंखे अहिड़ो को हुयो कोन ज़ाती तौर ते। मुंहिंजो चाहत हुई, मुंहिंजी शौक़ु हुई त बाबा मां जेको आहे यानी कि शाइरी करां। पोइ अॻिते जॾहिं माहौल में इन थियसि, माहौल जी ख़बर पई, दोस्तनि संगत साथनि सां उथियसि वेठसि ऐं उन सां गॾोगॾु ज़ाहिर ॻाल्हि आहे इंसानु आहे, ज़िंदगी आहे, उन में ॾुख पेड़ाऊं तकलीफ़ूं त हूंदियूं ई हूंदियूं आहिनि न। पोइ वरी उनखे जेको आहे शाइरी में उनजी मंदर कशी करणु, उहो जेको आहे असां इहो सिस्टम ठाहियो। अॼुकल्ह जे शाइरो शाइरी खे तव्हां कीअं ॾिसो था, जेकी गायकी वारी शाइरी हले थी? तव्हां बि ॿुधो था, तव्हां बि नौजवान आहियो, असां बि नौजवान आहियूं, असां बि ॿुधंदा रहंदा आहियूं। तव्हां उन शाइरो शाइरी खे जे लाइ छा चवंदव, या उन फ़नकारनि लाइ कहिड़ो मैसेज ॾींदव जेके उहा शाइरो शाइरी जेके ॻाइनि था, जेकी उहा ॻाइण जहिड़ी न हूंदी आहे? ॾिसो न, हीउ जेको समाज आहे न, हिन में अक्सर जेके हक़ीक़ी तौर जेके महिनत कंदा आहिनि, अॻिते ईंदा आहिनि, उन्हनि खे जेको आहे यानी कि हिकिड़ो त चलो ठीकु आहे मसइलो कोन्हे, जेके ग़रीब आहिनि यानी कि उन्हनि में हिकिड़ो फ़न आहे, आर्ट आहे, ॾात आहे, उन्हनि में फितरी ॾात आहे। पोइ उहे जॾहिं माहौल में इन थींदा आहिनि न, पोइ उन्हनि खे तरजीह घटि ॾिनी वेंदी आहे, छो जो उनजो कारण हूंदी आहे उहो उनजी जेको आहे यानी कि पर्सनैलिटी जे हवाले सां या गुरबत जे हवाले सां उन्हनि खे पोइ जेको आहे यानी कि तरजीह घटि ॾींदा आहिनि। ऐं असां वटि अक्सर इहो आहे, हाणे ॾिसो न तव्हां जेके सिंध जा जेके पुराणा आर्टिस्ट थी विया, फ़नकार थी विया, और जेको हिन हे जेको हलंदड़ दौरु आहे न, हिन में जेको आहे यानी कि फ़नी फ़िक्री हवाले सां जेको मौसीक़ी जो जेको आहे रुझान आहे उनखे घटि ॿुधियो वञे थो। उते जेके दोस्त अदबी लाड़े में आहिनि, जेके अदब ज़ोक़ आहिनि, उन्हनि खे घणो ॿुधियो वञे थो। बाक़ी अॼुकल्ह हाणे तव्हां पाण ॾिसी सघो था त माशूक शहर जेको फ़नकार, त उहो बि यानी कि सोशल मीडिया ते छायल आहे, हिकिड़ो यानी कि मज़ाया
जेको आहे उन ते तंज़ बि हले थो ऐं उनखे जेको आहे वॾो वायरल करे छॾियो अथनि यानी की असां वटि इहो आहे यानी की हक़ीक़ी तौरु जंहिं वटि फन आहे आर्ट आहे फितरी तौरु उनखे घटि तरजीह ॾिनी वेंदी आहे ऐं ॿियो थिए असां वटि जेकी आहे मुनाफ़क़त बे अरूज ते आहे अदब हुजे सहाफ़त हुजे या आम तौर ते माण्हू हुजनि मुनाफ़क़त बे अरूज ते आहे जी यानी की हिते जेको आहे उहिदो जंहिं वटि जहिड़ो सेम उहिदो हूंदो आहे उनखे घटि सयो वेंदो आहे जीअं शाइर खे घटि सहे थो सहाफ़ी खे घटि सहे थो यानी की इहो रुझान असां वटि हाणे वधी वियो आहे हाणे तव्हां असांखे कहिड़ो इहे जेका न का शाइरो शाइरी थी वञे या को दोस्त जीअं ॿुधनि तव्हां नौजवान आहियो तव्हांजी कहिड़ी शाइरी आहे जेकी तव्हां कहिड़े हवाले सां शाइरी ॿुधंदो आशिकिया तौरु या जेकी बि हुजे हली वेंदी अच्छा नज़म जा कुझु नज़म जूं कुझु सिटूं आहिनि मुंहिंजी अख में सदमा बि सुरमे जी आहिनि ॿुधां थो त सुॾका बि साज़न जी आहिनि मुंहिंजी अख में सदमा बि सुरमे जी आहिनि ॿुधां थो त सुॾका बि साज़न जी आहिनि रवां थो खिलां थो ख़बर कान आहे रवां थो खिलां थो ख़बर कान आहे ही भाॻा असांजो जबर कान आहे अड़े चंड आकाश जे तूं निरड़ ते विछोड़ो को ॻोड़ो ज़ख़म ॼण तूं आहीं मूं शाइर जे हथ में कलम ॼण तूं आहीं ऐं गज़ल आहे अख सां ॾिया हवा में ॿारे छॾनि थियूं छोरियूं सिर साह चाहतनि में वारे छॾनि थियूं छोरियूं ॾेई इंतज़ार अक्सर पोइ चाहत जी चांहि वांगर एहसास छोकरनि जा ठारे छॾनि थियूं छोरियूं ऐं हूंदी हसीन छोरियुनि जी माठ आ मुसीबत मुर्की उहा मुसीबत टारे छॾनि थियूं छोरियूं नेणनि जे मोरचनि मां नज़रनि जा तीर उछले सरेआम खिलंदे खिलंदे मारे छॾनि थियूं छोरियूं ऐं आख़िरी बंदा सागर चङनि भलनि खे मन शाइरनि मुलनि खे सागर चङनि भलनि खे मन शाइरनि मुलनि खे हिकु दीद सां घणनि खे खारे छॾनि थियूं छोरियूं अख सां ॾिया हवा में ॿारे छॾनि थियूं छोरियूं सिर साह चाहत तमामु बहितरीन तव्हांजी शाइरी त मां ॿुधी पर ईअं न वरी मूं ते फतवा त कोन लॻंदा न फतवा लॻंदी जेके हिन शाइरी सां जलसी कंदा जेके अदब सां जलसी कंदा उहे बिल्कुलु ज़रूरु फतवा हणंदा छो जो उन्हनि खे नेचर जलसी आहे या असां सां जेके जलसी कंदा उहे फतवा हणंदा हाणे तव्हां मूंखे इहो ॿुधाइजो त तव्हांजो नालो सऊद आहे तव्हां सागर तरफ़ कीअं आहियो सागर कीअं थियो असल में जॾहिं अदब जे यानी की दुनिया में मूं पेर पातो त पोइ शाइर जो हिकिड़ो तख़लुस हूंदो आहे त हा यानी की अदबी हवाले सां शाइर जो हिकिड़ो तख़लुस हूंदो आहे पोइ मूं जेको आहे यानी की इहो सागर तख़लुस रखियो पंहिंजो तख़लुस सागर तव्हां ॿिन्हिनि खे ॾिसी लिखियो या पंहिंजे हिसाब सां माना हिकिड़ो दिली ॾिसो न ही अदबी हवाले सां जेकॾहिं असां इन सिस्टम में पेर पायूं था त पहिरियों उन फील्ड खे जाचणो आहे त उन में आहे छा यानी की उन जे हर हवाले सां उन फील्ड मां मुतमिन थियणो आहे त बाबा छा आहे छा न आहे कहिड़ो सिस्टम आहे पोइ उन हवाले सां जॾहिं ज़ाहिर ॻाल्हि आहे इंसानु अचे थो त पोइ ज़ाहिर ॻाल्हि आहे पोइ उहो जेको रुझान हले थो सदियुनि खां वठी पोइ उहो त असांखे रूट अख़्तियार करिणो आहे हाणे तव्हां इहो मूंखे ॿुधाइजो त सहाफ़त जे हवाले सां त बाबा अॼुकल्ह जी सहाफ़त खे तव्हां कीअं ॾिसो था तव्हां हिकिड़े तारीख़ी शहर जरवार में रहो था सहाफ़त खे कीअं ॾिसो था सहाफ़त जो पेशो जरवार हुजे मीरपुर हुजे हिकिड़ो वॾेरको ठीठ वॾेरको निज़ाम घोटकी ज़िलो हिन हवाले सां छा चवंदा आहियो नौजवान आहियो अवां ॻाल्हि करे विया आहियो त जेको इहो निज़ाम आहे वॾेरको ठूट जेको निज़ाम आहे बिल्कुलु ईअं ई आहे हीअ जेको निज़ाम आहे यानी की असां वटि सहाफ़त जे हवाले सां बि ज़ात परस्ती वारो रुझान वधी वियो आहे यानी की हिते जेको कोई सहाफ़ी थिए थो पोइ जेको आहे त उहो पंहिंजे सरदार जी ओट करे थो पंहिंजे जेको आहे यानी की सरदार जो पासो खणे थो हुनजे ख़िलाफ़ का जेको आहे पोस्ट नथो हणे के सहाफ़ी मां जेको आहे सभिनी जे बारे में नथो चवां के हक़ीक़ी तौरु जेके सहाफ़त कनि था उहे पंहिंजे हवाले सां जेको आहे सुठी सहाफ़त कनि था यानी की पंहिंजी सहाफ़त जे जेको आहे सहाफ़त बाज़मीरी सां कनि था के अहिड़ा सहाफ़ी आहिनि जेके यानी की पंहिंजो ज़मीर विकिणे सहाफ़त कनि था यानी की उहे वॾेरनि जा टाउट थी करे सहाफ़त कनि था अक्सर हिते ॾिसो न तव्हां माहौल आहे जेको हिते सिस्टम आहे निज़ाम आहे जेको समाज आहे न हिते अक्सर वॾेरनि जा साफ़ ई घणा रखियल हूंदा वॾेरनि जा साफ़ ई घणा लिखियल हूंदा जेके उन्हनि जी जेको आहे पोइवारी कंदा जी बिल्कुलु असां गॾु सऊद सागर असां गॾु हुया पाण नई टई जा शहर बि आहिनि नौजवान शहर ऐं हिन जो तालुक़ु तारीख़ी शहर जरवार शहर जीअं मां पहिरियों ई ॿुधाए चुको आहियां तव्हांखे उमेद त हीउ वीडियो हीउ इंटरव्यू तव्हांखे ॾाढो पसंदि आयो हूंदो अगरि पसंदि अचे त असांजे यूट्यूब चैनल सलाम सिंध खे ज़रूरु सब्सक्राइब करे हिन खे फॉलो करे छॾियो पंहिंजे दोस्त तारिक बोज़ार खे ॾिना इजाज़त अल्लाह हाफ़िज़